उहो नारायण श्याम आहे असां सिंधी साहित्य में। उन लाइ मां हाणे पहिरें गुज़ारिश कंदुसि विनीता मोटलानी जी खे त नारायण श्याम जे बारे में असांखे थोरी सी ॼाण ॾियनि ऐं पंहिंजा ख़्याल रखनि। सभिनी जो मां आजिया थी कयां, वंदन थी कयां, ॿार मनीष देवनानी, हरीश शेवाणी, तव्हांजी आजिया थी कयां, गुलनि सां स्वागत थी कयां, शब्दनि जे गुलनि सां। जीअं त असां सभिनि खे ॼाण आहे सदा हयात नारायण श्याम असांखे एतिरो कुझु ॾेई विया ऐं उन्हनि ते एतिरो कुझु ॻाल्हायो वियो आहे, लिखियो वियो आहे, पर जीअं त अॼु वक़्त जी पाबंदी बि आहे त इन करे थोरे में उन्हनि जा कुझु शेर मां खणी आई आहियां, उहे तव्हांजे साम्हूं पढ़ंदसि। सिंधी गज़ल जो जनमदाता सदा हयात नारायण श्याम, हीअं त उन्हनि जो जनमु 22 जुलाई ते हुयो, पर इहा हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि चइजे त या उन्हनि जी प्रसिद्धि जी जो ई कमाल आहे जो अॼु असां 27 तारीख़ ताईं बि उन ई खुमारीअ में उन ई उन्हनि जे रंग में रंगियल आहियूं, जो अॼु बि असां उन ई जोश ऐं शिदत सां उन्हनि जो जनम ॾींहुं मल्हायूं पिया था। श्याम तुंहिंजो क़दुरु अॻिते हली थींदो त सच सिंधीअ जे लाइ ज़िंदह रहण जी इहा दुआ आहे। इहो उन शाइर जो क़दुरु ई त आहे, इहो उन्हनि जो मुल्ह ई त आहे जो 2 ॾींहंनि खां पोइ बि असां हेॾी तादाद में उन्हनि जो जनम ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। उन्हनि जी कुझु गज़लुनि ऐं कुझु शेरो शाइरीअ जो ज़िक्र मां हिते कंदसि। कीअं छिना ही गुल, कीअं छिना ही फुल, टिड़ियल ईअं ई शाख ते साईं पवन कबूल। ही बि माणिया हू बि माणिया दिलि घुरे छा छा नथी, ही बि माणिया हू बि माणिया दिलि घुरे छा छा नथी, चंड तारा लाहे आणिया, चंड तारा लाहे आया, दिलि घुरे छा छा नथी। केॾी ख़ूबसूरती हिकु हिकु लफ़्ज़ में ऐं केॾा क्लियर मायना आहिनि जो शेर पढ़ण सां ई उनजो मायना यानी उनजो अर्थ असांजे साम्हूं अची थो वञे। अॻिते चवनि था, रुअंदे रुअंदे राति केॾी शाम वधी वई, हेॾी वॾी हयात खिलंदे खिलंदे कटी वई। शाम ख़ुदि मौत ॿुधी मस्त थी झूमे ऐं नचे, ज़िंदगीअ जी सा मधुर रागिणी ॻाए त मञाए। अॻिते वरी हिकु शेर में चवनि था, जीअं त सिंधियत सां उन्हनि खे ॾाढी मोहबत हुई, विरहाङे खां पोइ उहो सभु जेका इहा उन्हनि खे कुदरत जी तरफ़ां ॾात मिलियल हुई उहा उन्हनि न छॾी, त पंहिंजी ज़मीन सां ऐं पंहिंजे सिंध सां प्यारु उन्हनि इन्हनि सिटरुनि में ॾेखारियो आहे। चवनि था त गंगा जमुना अमृत अमृत, पर थञ त पंहिंजी सिंधू आहे। त हे उन्हनि जी मोहबत खे शिदत सां असांखे महसूसु कराइनि थियूं पियूं इहे सिटरियूं। अॻिते पंहिंजी भाषा जे लाइ जेको दर्दु आहे उहो बि उन्हनि इन्हनि सिटरुनि में बख़ूबी ज़ाहिर कयो अथऊं, छो त विरहाङे खां पोइ जेको सभ खां वॾो घाटो असां सिंधियुनि जो थियो, जंहिंजी पूर्णताई अञा ताईं बि न थी आहे, त उहा असांजी हिकु भाषा ऐं संस्कृति बि आहे। उन लाइ श्याम चवे थो त अलाह ईअं न थे जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। आख़िर में हिन शेर सां मां मोकल वठंदसि, जंहिंमें कि उन्हनि ईअं थो लॻे समूरो दर्द उन में समाए छॾियो अथऊं। मां त हिकु आवाज़, चवनि था मां त हिकु आवाज़ फिज़ा में गुम थी वेंदो साईं, मूंखे ॾिसण लाइ गगन में वाज वॾा विझजाए। महिरबानी। नारायण श्याम जी तमामु घणी मशहूरु गज़ल आहे। नई आए नित नाज़ वारनि जी ॿोली, निगाहूं अदाऊं इशारनि जी ॿोली। नई आए नित नाज़ वारनि जी ॿोली, निगाहूं अदाऊं इशारनि जी ॿोली। मिठी आहे कोयल जी कुकू मिठी आहे, मिठी आहे कोयल जी कुकू मिठी आहे, मिठी आहे सच बेकरारनि जी ॿोली। मिटी जे ज़रनि जो त कुझु हाल सम्झूं, मिटी जे ज़रनि जो त कुझु हाल सम्झूं। मिठी आहे सम्झण सितारनि जी ॿोली, फिज़ा हाल ओरे त कंहिंसां न ओरे,
खिज़ा हाल ओरे त कंहिंसां ओरे सभई सिख्या जे बहारनि जी ॿोली अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली ऐं सिंध जो तमामु वॾो हिकिड़ो शाइर आहे जीअं अगरि लतीफ़ सचल सामी खां पोइ जे अॼु जी अगरि असां सिंध में ॾिसूं त शेख हयास तमामु वॾो शाइर हो जॾहिं 1965 में हिंदुस्तान ऐं दुश्मन जंहिंजो त नालो खणी सपोर्ट कंदासीं उनजी जंग थी त उन दौरान शेख हयास लिखियो हुयो त हे संग्राम साम्हूं आहे नारायण शाम हुन जा मुंहिंजा ॿोल बि साॻिया हू कविता जो काग धरी मुंहिंजा रंग रतोल बि साॻिया ढट बि साॻियो ढोल बि साॻियो हाव बि साॻियो ॿोल बि साॻिया हुन जा मुंहिंजा कोल बि साॻिया ॿोल बि साॻिया हू कविता जो काग धरी मुंहिंजा रंग रतोल बि साॻिया ढट बि साॻियो ढोल बि साॻियो हाव बि साॻियो ॿोल बि साॻिया हुन ते की बंदूक खणां मां हुनखे खोली कीअं हणां मां इनजी उनखे क़ीमत चुकाइणी पई एॾो उन मुल्क में लिखणु एॾो सवलो आहे त हेठियूं नारायण शाह जी शेख हयास जेकी मूं पाण महिनत कई आहे राति लिखियो ही न्याणी ते बि आहे हिकु माउ ते बि आहे मतिलबु हिकु औरत ते बि आहे निमाणी न्याणी जनम वठे थी लक्ष्मी जो रूप सजे थी पीउ जी लाडली धी बणिजे थी बेहद भाव सां प्यार करे थी माउ जी ममता खे सम्झे थी घर में सभु जो ख़्यालु रखे थी हर हाल में तूं ख़ुशि रहे थी विरासत में न को हिसो घुरे थी हिकु ॾींहुं पीउ माउ जो घर छॾे थी सत फेरा पाए ज़ाल बणिजे थी नाव संदे ज़ात मटे थी वर पंहिंजे जो साथ ॾिए थी सोरे में पंहिंजो पीउ ॾिसे थी ससु खे पंहिंजी भाउ मञे थी सावरनि जो सम्मान करे थी पेकनि जो बि मान रखे थी निणाननि ते त नाज़ करे थी सूर सही औलाद ॼणे थी मौत खे मारे माउ बणिजे थी औलाद लाइ ऊंचा ख्वाब ॾिसे थी तिन ख्वाबनि खे पूरो करे थी घणी दर रोज़ दुआऊं घुरे थी सुख जो कोन साह खणे थी अञा हिते ताईं कोन थकिजे थी हिकु ॾींहुं कन्या दान करे थी सुख त्यागे ससु बणिजे थी नूंहं पंहिंजी खे धीअ मञे थी नेठ नानी ॾाढी बणिजे थी जीव में सबके चाह ॾिए थी खानदान सॼे खे जोड़े हले थी ॾाढा ॾुखिया ॾींहं ॾिसे थी न ई कंहिंसां रुसे थी लोक लिकाए खिलंदी रहे थी मुल्की सभ सां मिलंदी रहे थी रहमत बणिजी वसंदी रहे थी छपर ऐं छांव सम्झे थी औरत वाक़ई तूं देवी आहीं ममता जो तूं मंदिर आहीं सीस निमाए समान करियां थो तोखे खुदा भॻवान मञियां थो एॾी बढ़िया शाइरी तव्हांखे बढ़िया रंगीन जेको माहौल हुयो जेको आत्मीयता सां सिंध खे जोड़े थो हरीश सेवानी जी अहिड़ी सुठी पाण कविता ॿुधीसीं नारायण श्याम जे बारे में वरिष्ठ साहित्यकारा विनीता मोटलानी पंहिंजा वीचार रखिया उन्हनि जे जीवन ते बढ़िया रोशनी विधऊं ऐं असांजा अगुणा प्यार भरा सिक ॾियण वारा डॉक्टर साहब असांजे विच में वाधवानी साहब मौजूद आहिनि ऐं हिन कार्यक्रम जो संयोजक नमोज तलरेजा ऐं राज गुलानी तव्हां सभिनी मोहतबरनि खे झूलेलाल जे चरणनि में वंदन कंदे अॻिते पंहिंजी ॻाल्हि रखां थो राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जेके पंहिंजा कोर्स हलाए रही आहे असां हिन अॼु इहो कार्यक्रम जेको आहे शिक्षा जो कार्यक्रम आहे मां हिन ते हिकिड़ो तव्हांखे दृष्टांत ॿुधाइण थो नंढो शिक्षा और पैसे में छा फ़र्क़ु हूंदो आहे हिकु दफ़ो लक्ष्मी माता विष्णु भॻवान वटि वई ऐं चयईं कि मूंखे अहिड़ो वरदान ॾियो कि मां जंहिंजी चाहे झोली भरे थो सघां विष्णु भॻवान बढ़िया शेषनाग ते लेटियल आहे चयऊं तथास्तु लेकिन हिकिड़ी कंडीशन मां जोड़ियां थो चयऊं छा चयईं जंहिंखे बि तूं चाहीं मालामाल करे थी सघीं ऐं जेॾीमहिल मां चाहियां हुनखे सभु फुरे थो सघां चयईं ठीकु आहे कुछ ॾींहं थिया इहा ॻाल्हि सरस्वती माता खे ख़बर पई चयईं तव्हां लक्ष्मी माता खे आशीर्वाद ॾिनो आहे चयईं हा ॾिनो आहे चयईं मूंखे हुनखां हिकिड़ो वधीक वारो आशीर्वाद खपे थोरो अञा स्पेशल खपे चयो ठीकु आहे चओ चयईं मां जंहिंखे बि ज्ञान ॾियां त उहो ज्ञान सां भरपूर हुजे चयईं ठीकु आहे मां आशीर्वाद थो ॾियईं तूं जंहिंखे बि सरस्वती माता जी कृपा थींदी उनखे ज्ञान जो भंडार भरजंदो ऐं उहो जेतिरो विरहाईंदो ओतिरो हुनजो भंडार वधंदो हुनखां कोई वठी न सघंदो
त असां हिन शिक्षा जे कार्यक्रम में वेठा आहियूं त मां ॾिसां थो लगातार सर्टिफिकेट डिप्लोमा जा कोर्स हलंदा था हलनि। जेके ॿार करे रहिया आहिनि उहे जंहिंजो एडवांस डिप्लोमा थी चुको आहे उहो पाण हाणे सर्टिफिकेट कोर्स हलाए थो सघे ऐं 100 कलाकनि जा 25,000 रुपया सरकार उनजे खाते में ॾींदी आहे। संस्था असांजी आहे उहो उनखे न ॾींदा, डायरेक्ट उनजे खाते में। ये सरकार जी केतिरी क्लियरिटी आहे, ट्रांसपेरेंसी आहे कि जेको मेहनत करे तो उनजे खाते में पैसा वञनि था। त असां हींअर मध्य प्रदेश में घटि में घटि 15 खनि क्लासूं हलनि थियूं पयूं। त तव्हां जंहिंजो एडवांस डिप्लोमा थी चुको आहे उहे पाण बि 20 माण्हुनि खे जोड़ियो, एग्ज़ाम वारे ॾींहुं 16 ज़रूरु अचणु खपनि, इहो नियम आहे। त तव्हां जेतिरनि जो बि अॼु हिते एडवांस डिप्लोमा थियो आहे इहो तव्हां हितां संकल्प खणी करे वञो कि असांखे इहा क्लास अॻिते हलाइणी आहे। ये असांजो होनहार ॿार वेठो आहे, हिन यूनिवर्सिटी में बि सर्टिफिकेट कोर्स कयो, उनखां पोइ हिनजो बि एडवांस डिप्लोमा थियल आहे। और हिनखे बि मां अर्ज़ु कंदुमि तव्हां सभिनी जे पारां, नौजवान आहे, सिंधियत सां सिक रखे थो, क्लास ज़रूरु हलाए। हाणे तव्हां ॾिठो हूंदो हींअर लगातार वीडियो अचनि था पिया NCPCL जा, कहिड़ी विच में आशा चांद जो फोन आयो असांजी मंत्रालय जे डिपार्टमेंट खे कि हीअ तव्हां ॾाढी सुठी स्कीम कढी आहे, जेको MA कयल आहे अगरि कॉलेज में पढ़ाए थो सघे त सरकार जे तरफ़ां 9 महीननि लाइ उनखे 50,000 रुपया मिलंदा। त आशा चांद जो फोन आयो कि मां हिन ते वीडियो ठाहियां, असां चयो बिल्कुलु ठहणु खपे। त ॾाढा सारा वीडियो बि चाहे असां तव्हां ॾिसो सिंधी समाज पढ़ण में केतिरो स्लो आहे। नेट ते जेका जानकारी अचे थी, दिलीप भैया, नेट ते जेका जानकारी अचे थी माण्हू पढ़ण में ध्यानु नथा ॾियनि, इन करे हिन टाइम वीडियो लगातार हली पिया आहिनि। वीडियो जे द्वारा माण्हुनि खे जानकारी मिले थी कि 9 महीननि में अगरि कोई कॉलेज में पढ़ाईंदो त उनखे सरकार 50,000 रुपया महीनो ॾींदी, अगरि कोई स्कूल में पढ़ाईंदो त उनखे 30,000 रुपया ॾींदी। लेकिन डिग्री हुजणु खपे, डिग्री हूंदी त असां हाणे ॾिठोसीं असां वटि MA में 15 माण्हुनि रजिस्ट्रेशन करायो आहे और बिना के ऐड के असां कोई जानकारी ग्रुपनि में ईअं हुन पंहिंजो पाण दिलीप भाई के चयो, दीपचंद जी के चयो, रूपाणी साहब के चयो, जिन के चयो उन्होंने अॻिते मैसेज ॾिना पंहिंजे परिवार में, पंहिंजे मिलण वारे खे, और असां वटि 15 एडमिशन अची विया और हीअं हिन टाइम 2 बैच हली रहिया आहिनि। त हींअर बि राजस्थान सरकार 2 जॉब्स कढियूं आहिनि, 2 नौकरियूं कढियूं आहिनि। 1 लाख रुपए उनजी पघार आहे, MA सिंधी हुजणु खपे, B.Ed हुजणु खपे ऐं RPSC लाइ फॉर्म भरे ऐं उनजी 1 लाख खां मथे पघार आहे, 35 साल उमिरि हुजणु खपे। त अॼु जी युवा टही के सरकार सिंधियत खे असां हल्को पुछंदो आहे, तव्हां खां बि अॼु हेॾा ॼणा वेठा आहियो, तव्हां खां पुछंदा माण्हू कि असां सिंधी पढ़ी करे कंदासीं छा? त उहे जेके 2 जॉब्स हाणे राजस्थान में निकितियूं आहिनि न, उन में कुल 8 एप्लीकेशन ईंदियूं, मूंखे जानकारी आहे हिन करे ॿुधायां थो। जेतिरी बि सरकारी नौकरी निकिरियूं आहिनि, सुठी नौकरी निकिरियूं आहिनि, उन में असां वटि आवेदन ई एतिरा घटि ईंदा आहिनि छो त असां वटि पढ़ियल लिखियल माण्हू ई न आहिनि। घरनि में जेतिरो थी सघे सिंधी ॻाल्हाइजे, सिंधी शिक्षा जी जानकारी ॾिजे, सिंधियुनि में जेके नौकरियूं निकिरनि थियूं उनजी ॼाण ॾिजे। साहित्यकार जेके बि हिते वेठा आहिनि किताब लिखंदा आहिनि, तव्हांजी 150 कॉपियूं असां वठंदा आहियूं ऐं देश जी जेतिरी यूनिवर्सिटियूं आहिनि साहित्यकार उन्हनि वटि वेंदियूं आहिनि ऐं 150 जा पैसा तव्हांखे मिली वेंदा। तव्हांजी किताब जेका लिखंदव छपजण और जेका तव्हांजी लिखावट आहे महिनत उन सॼो पैसो निकिरी ईंदो आहे। त लगातार सरकार कमु करे रही आहे, असांखे सिर्फ़ु पंहिंजे समाज खे मिली करे ध्यानु ॾियणो आहे। हाणे क्लास आहे, 2 क्लास काई बि असांजी भेण हलाए थी सघे, सरकार उनखे 50,000 रुपया साल जा ॾींदी, 4,500 रुपया महीनो थी वियो। 2 क्लास हलाइणा आहिनि और पंहिंजे घर जे आसे पासे में जिते बि नंढो इदारो हुजे, जिते बि मंदिर हुजे उते बि उहा क्लास हलाए सघंदी आहे। पढ़ाइणा घणा आहिनि? 100 कलाक। तव्हां 50 ॾींहंनि में 60 ॾींहंनि में कोर्स पूरो करे सघंदव। छत्तीसगढ़ में 260 क्लासूं हलनि थियूं पयूं, छत्तीसगढ़ में, राजस्थान में 350 क्लासूं हलनि थियूं पयूं, मध्य प्रदेश में 55 क्लासूं हलनि थियूं पयूं। त मां इन करे हर जिते बि वेंदो आहियां इहा ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां कि अर्थ सां बि अगरि शिक्षा, रोजगार और अर्थ जुड़े थो त असांखे महिनत करणु खपे। हिकु दफ़ो मंत्री वटि वियासीं, असां ॿुधायोसीं कि भई हिकु मिनट बंदि कयो।